टंडवाओ में खाधे पीते जी शयुनि जा अघ आसमान ते इंसानिया गाफ़िल। टंडवाओ में खाधे पीते जी शयुनि जा अघ कंट्रोल खां ॿाहिरि थी विया आहिनि, जॾहिं शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ते अटो, खंडु, पती, गेहु, चांवर, सब्जियूं ऐं फ्रूट मुख़्तलिफ़ अघनि ते विकिरो थी रहिया आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त हैदराबाद, टंडो मोहम्मद खान ऐं मातली जी भेट में टंडवाओ जा अघ तमामु घणा आहिनि, जंहिं करे आम माण्हू सख़्तु परेशान आहिनि। हर चौक ते मुख़्तलिफ़ अघ, रमज़ान खां अॻु महांगाई जी जलगार। शहर जे मुख्य चौकनि बदर चौक, गदा गाड़ी स्टॉप, बागोवा पुल, मैन बस स्टॉप, जुडो रोड, पंगरियो रोड दुकानदार मुख़्तलिफ़ अघनि ते शयुनि जे विकिरे जो सिलसिलो जारी रखियो आहे। रमज़ान मुबारक वेझो ईंदे ई मार्केट में क़ीमतुनि में वधीक वाधि जो इम्कान पिणु ज़ाहिर कयो पियो वञे। शहरियुनि मुतालबो कयो आहे त मार्केट कमेटी चेयरमैन ऐं टाउन कमेटी टंडोबागो खे इंसामिया फौरी तौर कदम खणे खाधे पीते जी शयुनि जी रोज़ानी बुनियाद ते अघनि जूं लिस्टूं जारी करे सोशल मीडिया ते शाया कयूं वञनि त जीअं आवाम खे सही अघनि बाबति ॼाण मिली सघे। शहरियुनि इंसामिया खां घुर कई आहे त हिकु शिकायत सेल क़ाइमु कयो वञे, जिते शहरियुनि जूं शिकायतूं दर्ज करे उन्हनि ते फौरी कार्रवाई कई वञे। गॾोगॾु मुख़्तियारकार असिस्टेंट कमिश्नर खे रोज़ानो शहर जो गश्त करणु घुरिजे, जी नाजाइज़ मुनाफ़ाखोर दुकानदारनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई अमल में आंदी वञे। आमतौर ते रमज़ान जी शुरूआत में इंसानिया कुझु ॾींहं कार्रवाई करे पोइ ख़ामोश थी वेंदी आहे, जंहिं सबबि नाजाइज़ मुनाफ़ाखोर ॿीहर सरगर्म थी वेंदा आहिनि। शहरियुनि मुतालबो कयो आहे जेके दुकानदार नाजाइज़ अघु वठनि उन्हनि ते न रुॻो ॾंड लॻाया वञनि, पर उन्हनि जा दुकान बि पूरे रमज़ान महीने लाइ सील कया वञनि त जीअं ॿियनि दुकानदारनि में ख़ौफ़ पैदा थिए ऐं आवाम खे मुनासिब अघनि ते शयूं मिली सघनि। टंडोबागो वासियुनि इंसानिया खां फौरी एक्शन जो मुतालबो कयो आहे जीअं आम माण्हू रमज़ान में महांगाई जे अज़ाब खां बची सघे।